बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय। जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय श्री राधे, ये दो शब्दों का सागे मज़ो ईंदो गाइण में, तव्हांखे मज़ो ईंदो। जरा तुम सुदामा, भगवान कृष्ण सुदामे के चए पियो, तुंहिंजी घरवारी खे बि चई त तूं छो घबराए थी। सुदामे खे वञी चओ त तुंहिंजो प्यारो सखा आहे भगवान कृष्ण, तूं उनखे छो न चवंदो आहे। हाणे भगवान कृष्ण पाण चए तुंहिंजी घरवारी खे। जीअं वई सुदामे खे चवण लॻी ब्राह्मण आयो आहे, चए थो भगवान कृष्ण असांजा दुख दूर करण वारो आहे कि खुशी का समा तेरे करीब आ गया है। भगवान चए थो खुशी का समा करीब आयो है, तो भगवान कृष्ण को छो न घुरे थो सुदामा। पते चवण लॻी चईंसि भगवान कृष्ण खे अर्ज़ु त कंदो आहियां, तूं चवंदी आहीं डेली। चए न अर्ज़ु न, ब्राह्मण चए थो भगवान तुंहिंजो सखा आहे। जीअं चईं सखा हुन हथ में माला वांगुरु किरी पियो। इहो कीअं तोखे ख़बर पई? कीअं ब्राह्मण ॿुधायो? चईं ॿुधाई जे हाणे तयारी कर भगवान जे वञण जी। इन्ही करे ई सुदामो घरवारी खे न ॿुधाए पियो त भगवान कृष्ण मुंहिंजो सखा आहे। उन दुख क़बूल कयो, उन तकलीफ़ क़बूल कई। हाणे असांजो कोई दोस्त त परे जी ॻाल्हि आहे, असांजो कोई परे जो कोई मिट हूंदो बि न, कॾहिं काई तकलीफ़ थींदी न, यकदमि वेंदासीं करे ॿाहिरि न थो वेंदो। अमीर जा साला ई घणा, ग़रीब जो कोई भाउ थियण लाइ तयारु न थींदो आहे। ऐं भॻवान ॾे न वञे पियो त भॻवान तो वञी करे मां घुरां त भॻवान मुंहिंजो दुख दूर कर, मूंखे पैसा ॾे, मां टे ॾींहं मुंहिंजा ॿार रोटी न खाईंदा आहिनि, मुंहिंजो बरसाति में सॼो घर टुटंदो आहे। असां त हेॾो वॾो करे पटे छॾे कुझु बि करे घर बि ठाहींदा त रोटी ठहंदा, लेकिन न, तेरा भाणा मीठा बस वही तेरा ॾियणो आहे। लेकिन न घरवारी हाणे तयारु कयो, हाणे कीअं बि करे भॻवान ॾे वञिणो आहे। पोइ भॻवान ॾे तयारु थियो। देखो देखो ये गरीबी का हाल, ओ देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ। ये असां सभु सुदामे जी आवाज़ आहे, असां सभिनी जी दिलि जी आवाज़ आहे, छो जो असां सभु उन्ही जे अॻियां ग़रीब आहियूं। भले असां वटि सभु आहिनि सुख, हर सुख आहिनि, लेकिन उन्ही जे अॻियां असां हमेशा दासियूं रहंदासीं ऐं हमेशा ग़रीब ई रहंदासीं। असां हू त राजाउनि जो राजा आहे न। देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ। मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर मैं आश करके आया हूँ। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो। अज जन्माष्टमी जा ऐं थदड़ी जो महान पवित्र ॾींहुं, थधी माता जो ॾींहुं, वॾो भगवान कृष्ण जे जन्म उत्सव जो ॾींहुं ऐं लाल साईं जे 40 जा ॾींहं ऐं भगवान शंकर जे चौमासे सावण जा ॾींहं हूंदा आहिनि। सो ही भगवान जी जेका इहे ॾींहं आहिनि, इहे सभिनी
देवी देवताउनि जी जेका आहे सॼी जी जेका प्रकृति जी जो न मैन जंक्शन हूंदो आहे स्टाफ हूंदो आहे त उते असांखे हर सहूलियत मिली वेंदी आहे। हाणे जीअं रोडी स्टेशन हूंदो आहे ॿियनि कंहिं बि स्टेशन सां वेंदासीं त राति जो बंदि थींदा हूंदा स्टाफ थींदा हूंदा पर रोडी से सॼी राति खुलियो पवंदो आहे काई बि शइ ज़रूरत पवंदी असांखे मिली वेंदी। तीअं ई भॻवान जेके न कृष्ण कन्हैया लाल ज्योतनवार लाल माता रानी शंकर भगवान सब गजी करे असांजे लाइ अहिड़ो ॾींहुं आंदा अथनि असां अहिड़ो जंक्शन बणिजी वियो आहे असां जहिड़ी बि आश मन में रखूं उहो असांखे ज़रूरु छोजो परमात्मा असांजी मां वांगुरु आहे। अगर मां भले कंहिं बि किचन में कंहिं बि कार्य में हूंदी त नंढो ॿार अगरि सुम्हियो पियो हूंदो आहे त ध्यानु सॼो ॿार ॾे हूंदो आहे त मतां मुंहिंजे पुट खे जाग थिए या काई शइ ज़रूरत थिए या उनखे बुख लॻे अगरि उहो कलाक निंड कंदड़ हूंदो न 1.5 कलाक निंड कंदो न बि उनखे चिंता ईंदी त 1.5 कलाक जो सुम्हियो आहे मतां बुख लॻी हुजेसि जाॻण जी कोशिशि तीअं ई निंड फिटाईंदी लोॾाईंदी भॻवान बि ईअं आहे। अगरि असां सुखनि में गलतान थी वेंदा आहियूं न पोइ भॻवान असांखे थोरो दुख ज़रूरु मोकिलींदो आहे थोरो हर हिक जे मथां दुख आया जेके जेके भॻवान जा ख़ासि आहिनि सब को ख़ासि आहे भॻवान जी राधा ऐं सब खां वधीक दुख भॻवान राधा खे ॾिनो आहे विछोड़े जो जुदाई न न रुठा ही रहनि पर हुजनि हयाती जहिड़ो हुजे विछोड़ो न हुजे हर माण्हू ईअं चवंदो आहे लेकिन सब खां प्यारी आहे भॻवान खे राधा और राधा बि न आहे भगवान पाणी आहे भगवान पाणी आहे भगवान विष्णु भी उनमें आहे कृष्ण भी उनमें ही आहे लेकिन ॾिसो उन्हीं खे भी भगवान कृष्ण जुदाई जो दुख ॾिनो ऐं कई एॾा प्यारा आहिनि सब को प्यारो केरु माता पिता लेकिन वो भी माता पिता भी जंहिं जन्म ॾिनो माता पिता उन्हनि टाइम ॿार पंहिंजो नंद बाबा जे हवाले करे छॾियो वासुदेव पंहिंजो ॿार भॻवान खे खणी करे नंद बाबा जे हवाले करे छॾियो माता पिता खे दुख आयो नंद बाबा वटि जसोदा वटि कृष्ण भगवान खेॾियो अंगन कई वॾो थियो लेकिन वरी भी उन्हीं के भगवान छॾे करे वरी अची करे द्वारका अची वसाई वरी उन्हनि खे भी दुख आयो नंढे लाइ जंहिं जंहिं दोस्तनि सां गॾु खेॾियो सब खां प्यारो कहिड़ो सुदामो ऐं सब खां वधीक दुख सुदामे खे मिलियो सब को वधीक दुख उनखे मिलियो ऐं जहिड़ी महिल द्रौपदी जंग जहिड़ी महिल महाभारत जी समाप्ति राज मिली वियो पांडवनि खे द्रौपदी भेण हुई द्रौपदी ऐं कुंती पांडवनि जी माता जहिड़ी माण्हू सां मोकिलण लॻो भगवान कृष्ण चंद हाणे मां मोकल वठां तो चलो सब सुख तव्हांखे हाणे मां ॾेई छॾियो आहे त पोइ द्रौपदी चएसि थी भगवान असांखे सुख न दुख खपे चइजो कीअं हे मां एॾा माण्हू माराए छॾिया
एडी अवाम माराए छड़ी एड़ा राजा महाराजा तान सुख जे करे तो माराया मां रखे वो मुआद अपने कर्मन जी करे वो कर्मन जी करे जो जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान ये है गीता का ज्ञान मुआद अपने कर्मन जी करे लेकिन उनके चवण लगो तो मां तान जे सुख जी खातिर के माराया चीना सागेड़ा सुख न खपेने जो तोको असा के विछोड़ो थो ते अगर असा भगवान को परे थीदा यूं थोड़ो तो भगवान असा के थोड़ा दुख दीदो है इन करे दुख दारू सुख रोग भया सुख जेड़ो कोई रोग ना है असा खुश हुंदा असा बिल्कुल असा तकलीफ इंदी है अगर सुख हलदे हलदे असा दुख में मटजी वेंदा है ना ॾाढी तकलीफ इंदी है परेशान थी ना आयो भगवान ने तो रोइंदा भी आयो विलाप भी कंदा आयो मेणा भी आयो भगवान हे छो मां केड़ो पाप कयो मां छा कयो माके दुख मिलदा पन एड़ो छा करम मागो थियो माके दुख मिलंदा पया पर भगवान चए तो मां दुख उनन के दींदो आया जेके माके वधिक प्यारा वधिक माके प्यारा छो दुख में याद कंदा माके जेके सुख जेके दींदो आया वो याद न असा भी ये है ना अगर कोई में सजो मतलब होंदो तो वो असा के याद कदो फोन कदो बटड़ी गुजरदा बाबा बंसीराम पैसा खपन व्याज दे या फलाना मानू पैसा खपन व्याज दे या ढे कम्बा या पाण कदा कुछ भी आए वो हफ्ते 15 पे याद कदा दे जड़ी दिदा दे बाबा जवाब नहीं तो न पैसा न भाण न कुछ तो को अगर बंदरा पाण फोन कदो भी न फोन खणदा ही ना होए चाहे कम ना है मतलब ना है असा भी अगर बियो तो बियो सब सा पर भगवान सा भी असा मतलब दे देदा कुछ कम हुंदो तो डेली भगवान की हाजुरी पढ़ीदा दे बैठा हुंदा अखियूं बंद करे नींद में जुड़या पिया हुंदा दे लेकिन जे ना नऊ तो अगर सुख सब हुंदा ढेर सारा वडी गाड़ी हुंदी चाय सुठी पुत्र मंगियल हुंदा पोटरा हुंदा सब शे हुंदी वडा वडा मोबाइल हर चीज हुंदो तो वो भगवान का को याद वो जन्माष्टमी अड़ी भी 5 मिनट अची करे मथो टेके हलाए वेंदा दे जड मोबाइल ते वेऊ जड पर नहीं करे भगवान अज इस संसार